अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों, साल 2012 ईस्वी। किस्त अरिड़ी। कुझु ॼाणा कहिड़ा पिरी। नसीर मिर्ज़ा। हैदराबाद खां उत्तर ॾांहुं रेल सफ़र कंदे ख़ैरपुर जे उदास ऐं भंभार रेलवे स्टेशन अचण खां अॻु ई आसपास जे लैंडस्केप में बीठल खजनि जा ख़ामोश वण ऐं चौतरफ़ हवा में फड़कंदड़ हज़रत अब्बास जे अलम पाकनि जी बहार ॾिसी मन ॼण उछलूं खाइण लॻंदो हो त हिते ॿियो कंहिं सां बि न, तनवीर अब्बासी साहिब सां ज़रूरु वञी मिलणु घुरिजे। ऐं 1975 ईस्वीअ दारे मुंहिंजी बिलाख़िर हुन सां इन ई घर में पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी, जेको सिंधी अदब में सरमद जे घर जे नाले सां मशहूरु हो, ऐं जेको तनवीर जो क्लिनिक बि हो त घर बि, ऐं जंहिंमें घटि ॿारनि, थोरनि मरीज़नि ऐं घणनि महिमाननि जे आवत जावत बाबति ॿुधंदो रहंदो हुउसि। पर पंहिंजे दिलपसंद इंसान ऐं इंसान दोस्त शाइर तनवीर साहब जी उन थधी ख़ामोश ऐं पुरसुकून घर में घायल मुंहिंजी साणस पहिरीं मुलाक़ात जो मुशाहिदो पोइ थो लिखां। पहिरीं उन आख़िरी ऐं अलविदाई लम्हनि जो मज़कूर जॾहिं सिंधी अदबी बोर्ड जे दस्तूरी मीटिंग में उहो शरीक हो ऐं बिल्कुलु फस्ट क्लास पियो लॻो। मीटिंग हलंदे चांहि सर्व थी त उहा बि मूं ई संदसि अॻियां सोली करे रखी, ऐं हू एॾो त मिठो ऐं किर्टियस माण्हू हो जो फौरन मुर्की विश ॾिनाई। मीटिंग जे पुॼाणीअ ते बोर्ड जूं ॾाकिणियूं लही वञणु लॻो त रबानी साहिब सां गॾु मां संदसि पोयां लथो हुउसि। गाॾीअ जे दरवाज़े वटि रबानी साहिब सां भाकुर पाए मोकिलायई ऐं मूंखां बि। गाॾी स्टार्ट थी त हथ बि खयाई ऐं मुंहिंजी मुर्क जो मुर्की जवाब बि ॾिनाई, ऐं बिलाख़िर कार अॻियां वधी वई ऐं इंसानु जेको हूअं त पंहिंजे दिमाग़ जे केतिरनि ई फैकल्टीज़ खां आगाह थी चुको आहे, अफ़सोस जो अॼु ॾींहं ताईं इन ॻाल्हि खां अॻुवाट बाख़बर न थी सघियो आहे त केरु कॾहिं ऐं किथे हुन सां पहिरियों दफ़ो मिलणु ऐं आख़िरी दफ़ो मोकिलाइण वारो आहे। तनवीर जी कार स्टार्ट थी अॻियां वधी त बोर्ड जी उचनि वणनि मां छणियल पीला पन कार जे अॻियां पुठियां ऐं हेॾां होॾां डुड़ण लॻा, ऐं कंहिं वण ते लिकी वेठल अजल जी कोयले समा कूक तनवीर साहब जी कार जे वेंदड़ आवाज़ में ज़म थिए केतिरीअ देरि ताईं मुंहिंजनि कननि में पड़ाड़जंदी रही हुई। तनवीर साहब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात, जंहिंजो ज़िक्र मूं कयो पिए, 1985 ईस्वीअ धारे थी हुई। ज़ाहिर आहे त हू उन वक़्तु हू सिंधी ॿोलीअ जो सरमोड़ शाइर ऐं मां महज़ नओं आमोज़ शाइर, टीन एज छोकिरो ऐं पंहिंजी सुञाणप जी ॻोल्हा में निकिरंदड़ हिकु भटकंदड़ रूह, जंहिंजा उन वक़्त ताईं के 10-15 शेर मस छपिया हूंदा। मुंहिंजो महबूब दोस्त तारिक आलम बि उन सिंध यात्रा में मूंसां गॾु हो, ऐं मां भायां थो त उन वक़्त ताईं तारिक जूं बि के ॿ-4 कहाणियूं ई मस शाया थियूं हूंदियूं, ऐं सरमद जे घर में हिन अज़ीम इंसान सां उन जी इन मुख़्तसर अदबी सुञाणप ते मुर्की दरवाज़ा खोले छॾिया हुआ। ऐं तनवीर साहब जी उन वालिहाना स्वागत ते असां ॿई दोस्त मन ई मन में केॾो न ख़ुशि थी रहिया हुआसीं। जॾहिं तनवीर साहब सां कलीज बेग सां पंहिंजे रिश्ते ऐं मज़हबी पस मंज़र जो ज़िक्र छेड़ियुमि त ठह प चयाईं, मुंहिंजी नानी बि अहल ते शीअ हुई, पर मुंहिंजो मज़हब ऐं उन जी वज़ाहत में वरी पंहिंजो ई शहर पढ़ियाई। ओ तनवीर, असां हिन जग में को हिकिड़ो नुक़्तो ॼातो आहे, प्यार सवा सभु सियाणप कूड़ी, नीअ अजब हिकु नातो आहे। वरी चयाईं, मां शाइर आहियां, मूं वटि आहे हर माण्हूअ जो मान, मुंहिंजो मान मगर ॼाणनि था के थोरा इंसान। तॾहिं मूं तस्दीक कई त तनवीर पंहिंजे ज़ात में ख़ैरपुर जे मशहूरु बाग़ फूल बाग़ वांगुरु हर हिक खे ख़ुशबू ॾींदड़ ऐं पंहिंजे स्वभाव में वाक़ई पंजतन पाक चौक वांगुरु आहे, जंहिं वटि अची ऐं वेही हर मज़हब हर नुक़्ते नज़र जे माण्हूअ जो ॾुखंदो दूरि थींदो आहे।
क्लिनिक वारे कमरे में वेही कचहरी करण बाद हिन असां ॿिन्हिनि जा हथ पकिड़े असांखे पंहिंजी ड्राइंग रूम में अची विहारियो। कंहिं चयो आहे त पाण खे बाइज़त ॾिसणु चाहियो था त ॿियनि जी इज़त करियो, ऐं तनवीर असां ॿिनि उभरंदड़ लेखकनि खे इज़त ॾेई ॼण पंहिंजो पाण खे इज़त ॾेई रहियो हो। ऐं अदबी कचहरी शुरू थी त मूं नोट कयो त ॿियनि आम सीनियर शाइरनि ऐं दानिश्वरनि वांगुरु हिन रुॻो पाण ई घणो नथे ॻाल्हायो, पर असांजे ॻाल्हियुनि खे बि भरपूर तवजो सां ॿुधो पए। ऐं मां भायां थो त हर इहा ॻाल्हि ॼाणंदड़ इंसान हो त ॿियनि खे बि दिलि वजान सां ॿुधणु घुरिजे। हू ॿुधाइण लाइ ॿियनि वटि बि दिलचस्प ॻाल्हियूं ऐं कहाणियूं थी सघनि थियूं। ऐं तनवीर जो उहो घरु जंहिंमें तनवीर साहिब सां गॾु वेठो हुउसि, मूंखे कराची ऐं हैदराबाद जे इंग्लिश स्टाइल जे घर वांगुरु लॻो, जंहिंजे ड्राइंग रूम में जदीद अंदाज़ जा डिज़ाइन थियल सोफ़ा दीवारनि सां रखियल हुआ ऐं हेठि कारपेट ऐं दीवार ते टंगियल एंटीक क़िस्म जो घड़ियाल, ॿिए पासे कांस जंहिं ते तरह तरह अंदाज़ जा शो पीसिस रखियल हुआ। तॾहिं तनवीर ड्राइंग रूम मां असांखे पंहिंजी लाइब्रेरी ॾेखारण लाइ भरवारे कमरे में वठी आयो, जिते डबल बेड रखियल हो, कुंड सां राइटिंग टेबल ऐं दीवारनि सां चौतरफ़ बुक शेल्फ। मूं अॻियां वधी शेल्फ में रखियल हिकु हिकु किताब खणी ॾिठो ऐं केतिरनि ई किताबनि ते मूं हिन खे ईअं दाद ॾिनो जीअं शाइरनि खे संदन सुठे शहर ते दाद ॾिबो आहे। छा आर्ट, अदब, तहक़ीक़ ऐं बायोग्राफीज़ ऐं पेंटिंग बाबति किताबनि जी वॾी कलेक्शन ॾिसी सोचियो हुअमि, अच्छा त तनवीर साहिब खे मुसवरीअ सां बि एॾो मोह आहे। ऐं उन ॾींहुं तनवीर सां वेही कचहरी कंदे ऐं हुन जे घर जे माहौल जो मुशाहिदो कंदे मूं ॼातो त हुन जे रहण करण जो तौरु तरीक़ो अंग्रेज़ी स्टाइल जो हो। ऐं मूंखे नथो सुझे त सिंधी ॿोलीअ जे नामियारनि शाइरनि मां कलीच ऐं सांगीअ ऐं हाणे तनवीर खां सवाइ कंहिं ॿिए शाइर जो अहिड़ो लाइफ स्टाइल रहियो हूंदो। कलीच ऐं तनवीर साहिब जे अदबी रवैयनि में बि हिकु ॿी हैरत अंगेज़ हिकु जहिड़ाई हुई त ॿिन्हिनि लेखकनि यूरोप जे जदीद अदब ऐं रोशन ख़्याल लाड़नि खे सिंधी ॿोलीअ में राइज कयो हो। कली साहिब जे यूरोप जे अफ़सानवी अदब ऐं नाटक खे रिवाज में आंदो त तनवीर साहिब वरी जदीद सिंधी शाइरीअ जो अभ्यास कंदे यूरोप जे शाइरनि ऐं नक़ादनि मां वर्ड्सवर्थ, कोलरिज, एज़रा पाउंड ऐं इलियट वग़ैरह जी क़ाइमु कयल कसवटुनि ते सिंधी शहर खे परखण जो जदीद मयार निर्वार कयो ऐं सिंधी शाइरीअ खे बिना नवां ऐं माना आफ़रीन घस ॾेखारिया। शाम जी चांहि तनवीर साहिब असांखे पंहिंजे घर जी नंढड़े लान में पियारी, जंहिंमें हर तरफ़ रंग रंग जा गुलाब खिड़िया बीठा हुआ। ऐं उन्हनि में कारो गुलाब ॾिसी मां त हैरान थी वियो हुउसि, जो इन रंग जो गुलाब मूं अॻे कॾहिं ॾिठो बि त कोन हो न। तॾहिं कारी गुलाब खे टारीअ तां छिनी तारिक ऐं मूंखे तोहफ़े में ॾिनो। तनवीर साहिब ॿुधायो पए त ही सभु गुलाब जा गुल मूं पाण पंहिंजे लान में अलाए किथां किथां घुराए लॻाया आहिनि। छो पोखिया आहिनि तनवीर साहिब एतिरा गुलाब? मूं पाण खां सवाल कयो ऐं पाण खे पाण ई जवाबु ॾींदे चयो हुउमि, शायदि ख़ैरपुर में गुलाब जहिड़नि चहिरनि जी अणाहठ आहे, उन करे अखियुनि खे ठाहिण लाइ घुरिजे घर जे लान में हिकु इहा महिनत कई हुजे मतां। ऐं तनवीर जे घर ऐं क्लिनिक में ॾींहं जो ॻच हिसो घारींदे मूं ईअं बि ॼातो त डॉक्टरी प्रोफेशन में हिन का घणी दिलचस्पी वरिती ई कान पए। ऐं इहो शायदि इन करे बि जो मूं दिलि में सोचियो त जेकॾहिं हू मरीज़नि खां पैसनि मिलण में मसरूफ़ थी वञे त हुन जे अंदर वारो हुस्न परस्त शाइर कंहिं मुरकंदड़ ऐं मोहींदड़ चहिरे ॾिसण खां जेकर महरूम थी वञे ऐं सॼो ॾींहुं बीमार माण्हुनि ऐं अज़ियत में वरितल मुहांडनि में घेरियल हुजण करे मुमकिन आहे त खांसि शाइरी बि मोकिलाए वञे। शाम घुरे थी ऐं तनवीर जे शाम गहरी थी ऐं तनवीर जे लान मथां तारा तजला ॾियण लॻा त हिन पहिरीं त असांखे पंहिंजी नई कविता ॿुधाई, पोइ कमर तनवीर सां मिलायो। मूंखे यादि आहे त असीं भेण ॿाहिरि जॾहिं अञा कमसन हुआसीं तॾहिं पंहिंजी विक्टोरिया में चढ़ी भाभी कमर जी नंढी भेण आपा मेहरुनिसा वटि ट्यूशन पढ़णु वेंदा हुआसीं।
ऐं हुनजी असां सां एतिरी त वेझड़ाई हुई जो हूअ असांजे वालिद साहिब खे असां वांगुरु ई बाबा साईं सॾींदी हुई। ऐं हिमायतुल इस्लाम स्कूल मां मोकल वक़्तु असीं पंहिंजी विक्टोरिया में हुनखे घर पहुचाए पोइ पंहिंजे घर ईंदा हुआसीं। आपामहरबाद में 1965 ईस्वी धारे मिर्ज़ा ख़ानदान पारां क़ाइमु कयल टंडे ठोड़े वारे गर्ल्स प्राइमरी स्कूल में हेडमिस्ट्रेस बि थी आई हुई ऐं ॾेख वेख में निहायत बावकार ऐं शानदार ख़ातून लॻंदी हुई ऐं जंहिंजी बारो बि शख़्सियत ऐं एडमिनिस्ट्रेशन जा किस्सा अॼु बि कॾहिं कॾहिं दोहिराइबा आहिनि। भाभी कमर सां संदसि उन ई नंढी भेण आपा महर जूं ॻाल्हियूं कंदे उन ॾींहुं हुन सां काफ़ी हद ताईं घुली मिली वियो हुउसि ऐं 1975 ईस्वीअ धारे सरमद जे घर में तनवीर साहिब सां थियल उन ई पहिरीं मुलाक़ात खां पोइ मूं त साणसि तालुकात ईअं ई क़ाइमु रखिया जीअं उतां रवाने थियण वक़्तु पाण ऑटोग्राफ तौरु लिखी ॾिनल शहर में ताक़ीद फ़रमायो हुआ। ढर ॾे प्रीत जे धागे खे ॻंढे न पोइ छिनणु घुरिजे। साणसि ख़तो किताबत जो सिलसिलो जारी कयुमि त ॼातुमि त हाइको जी सिन्फ़ खे घणो पसंदि कंदड़ शाइर तनवीर साहिबु ख़त जो जवाब बि हाइके जी सिन्फ़ जेतिरो मुख़्तसिर ॾींदो। मूंखे यादि आहे त पहिरें ख़त में जॾहिं मूं खेसि मोहतरम माना वारा वग़ैरह मुखातिब करे ख़त लिखियो त फ़ौरन जवाब में लिखियाऊं त नसीर ख़त में मूंखे जनाब मोहतरम या माना वारा वग़ैरह जहिड़ा लफ़्ज़ लिखी मुखातिब न कंदो कर जो आउं तो लाइ सिर्फ़ु तनवीर आहियां ऐं मूंखे बसि इन मुख़्तसिर नाले सां ई ख़त लिखंदो कर जो न को मां पैगंबर न को मां रसूल मां तनवीर आहियां पवां शल क़बूल। ऐं ख़ैरपुर शहर में तनवीर जहिड़े अहम जदीद शाइर जी रिहाइश अख़्तियार करण जे करे भिटशाह दराज़ा ऐं सखर सां गॾु जिन में लतीफ़ सचल ऐं अयाज़ जहिड़नि शाइरनि रहणु पसंदि कयो हो उन शहर तनवीर साहिब जी रिहाइश सबबि तारीख़ में ॼण हिकु अहम जॻह वालारे वरिती हुई ऐं उहो ई सबबु आहे जो गुज़िरियल साल तनवीर जहिड़े रोशन ख़्याल ख़ुशि फ़िक्र ऐं साहिब मुताले शाइर ऐं नफ़ीस मोहबती इंसान जॾहिं कंहिं बिन ज़ाती उज़र सबबि उतां इस्लामाबाद ॾांहुं हिजरत जो ऐलान कयो त ख़ैरपुर जे शहरनि सां गॾु सॼी सिंध जे अदीबनि ऐं अदब दोस्तनि हिन जी हिजरत जी उन ख़बर ते ॾुख जो इज़हार कयो। तोणे जो तनवीर सिंध अदब पंहिंजे माज़ीअ ऐं पंहिंजे रूट्स मां लॾण जो ऐलान कोन कयो हो ऐं ॾिठो वञे त वक़्त जे वहकिरे में वहंदा माण्हू अलाए केॾां जो केॾां निकिरी वेंदा आहिनि ऐं कई जहान झागे मोटी ईंदा आहिनि ऐं को उन्हनि जो नोटिस ई नाहे वठंदो। पर सिंध वासियुनि जो तनवीर जी ज़ात ॾात ऐं हयात सां को अहिड़ो त इश्क़ हो जो हुन जे आर्ज़ी हिजरत बि उन्हनि लाइ बर्दाश्त खां ॿाहिरि हुई ऐं हिननि नथे चाहियो त सिंध जितां हूअं ई अज़ीम माण्हू घटिजी रहिया आहिनि तनवीर जहिड़ो अमुल माण्हू बि उन जे नक्शे मां ॿाहिरि हलियो वञे ऐं इहा ॻाल्हि बि तय हुई त तनवीर इस्लामाबाद पंहिंजा आदर्श तर्क करे कोन वञी रहियो हो ऐं हू उते वेही बि सिंधी ॿोली शाह लतीफ़ ऐं सिंध जे सकाफ़त लाइ सोचे लोचे हा। पर अफ़सोस जो इस्लामाबाद जूं सर्द ऐं ज़ालिम हवाऊं हिन खे रास न आयूं या वरी ईअं हो त मुनाफ़िक़त जी उन कूफ़े में जिते रुॻो साज़िशूं परवरिश वठंदियूं आहिनि कुदरत उते जी काकरोच नमा माण्हुनि जे विच में हिन नाज़िक ऐं सचे इंसान खे ॾिसण ई नथे चाहियो। अजब इतफ़ाक़ थियो जो तनवीर साहिब जे विसाल खां ताज़ो ई पोइ कंहिं ट्रेनिंग जे बहाने सां उन जे साॻिए पिम्स इस्पताल ॾांहुं मूंखे वञिणो पियो हो जंहिंजे ICU वार्ड मां तनवीर जो रूह कफ़स अंसरी मां परवाज़ करे वियो हो। बाद में उन राति जो पाण सां गॾु इस्लामाबाद पहुतल पंहिंजे दोस्त तारिक आलम अबड़े सां गॾिजी संदसि भाउ केस अबड़े जी कार में सवार थी H8 जे उन भंभाड़ बंगले ताईं वञी पहुतासीं जंहिंमें तनवीर साहिब खे शायदि 2 ॾींहं बि रहण नसीब न थिया हुआ ऐं उहो घर जंहिंमें हिननि ख़ैरपुर मां आंदल पैक थियल सामान अञा खोलियो मस पिए त मुसाफ़िर पंहिंजी अॻीअ मंज़िल लाइ उथी खड़ो थियो। कमर भाभीअ सुॾकंदे ॿुधायो पए त तनवीर साल खां सिर्फ़ु हिकु राति अॻु घर जे पोएं पासे अङण में वञी बीठो हो जितां झंग हो ऐं इस्लामाबाद जे कोहीड़े में वरतल आसमान ऐं उन्हनि वणनि ऐं वणनि जे ज़र्द थींदड़ पननि तनवीर खे एॾो त फैसिनेट कयो जो चयाई
ख़िज़ा जे मौसम में हिननि वणनि जा पन, उन्हनि जा शेड्स ऐं हवा में उन्हनि जी खड़खड़ जा आवाज़ मूंखे काफ़ी इंस्पायर कंदा ऐं लॻे थो त उन्हनि बाबति हाइका लिखण मूं लाइ वधीक आसान थी पवंदो। ऐं तन्वी साहिब जे घर ते पूर्णमासीअ जो चंड खिड़ियो बीठो हो। जो साॻी कार में 0 पॉइंट खां थींदा एछेट वारे क़ब्रस्तान में तनवीर सां मिलण लाइ पहुतासीं त चोरीअ जो साॻियो चंड तनवीर जे लहद ते रोशनियूं पखेड़े रहियो हो ऐं क़ब्र जे कचे कुतबे ते दर्ज हो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, नूरुल नबी डॉक्टर तनवीर अब्बासी, ॼम 8 डिसंबर 1934 ईस्वी, तारीख़ वफ़ात 25 नवंबर 1999 ईस्वी। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। प्लाट नंबर 89, क़ब्र 150। ऐं एछेट जे उन बेकिनार क़ब्रस्तान में तनवीर अब्बासी साहब जी उहा हाइके मिसल मुख़्तसिर क़ब्रुनि जे विच में ॼण कंहिं नंढड़ी पेंटिंग वांगुरु लॻी रही हुई। ऐं साल थिया। पाकिस्तान नेशनल सेंटर हैदराबाद जे हाल में आगम पब्लिकेशन एजेंसीअ पारां तनवीर साहब जे भाउ इल्ताफ़ अब्बासीअ जे यादि में रेफरेंस थियो हो ऐं उन मौक़े ते रिसाले नए नियापे जे इल्ताफ़ अब्बासी नंबर जो मुहरत बि थियो हो। तॾहिं तनवीर साहब खां उन किताब ते ऑटोग्राफ वरितुमि त लिखी ॾिनाई, वाटूं 20 थियूं, को ॼाणा कहिड़ा पिरी। ऐं अॼु तनवीर साहब जे ऑटोग्राफ तौरु लिखियल उन्हनि ई अखरनि ते निगाह विधी अथमि त भायां पियो त उहे ई लफ़्ज़ ख़ुदि जहिड़ो कर हिन वक़्तु तनवीर साहब जो नालो वठी मूंखां सवाल पिया कनि त वाटूं 20 थियूं, को ॼाणा कहिड़ा पिरी।